ये पोरियम हलो हलो कोरिए नाजुक जिनी जो नी हलो हलो कोरिए नाजुक जिनी जो नी गंडी ने जोड़ी सारो दी छिनण मोर न सिखिया सभी भेणन के सुख सलाम आऊं जिते भी ईंदी आहियां हमेशह मूंखे ई लॻंदो आहे आऊं मुख़्तसिर ॻाल्हि करे भॼी ईंदी आहियां ऐं मूंखे ई इहो सभिनी खां वधीक ॿार जेको आहे पर्ची जो महसूसु थींदो आहे अॻु में जेके मूंखां अॻु में ॻाल्हाईंदा पिया आहिनि उन्हनि खे पर्ची मिलंदी आहे मूंखे लॻंदो आहे मूंखे पई मिले ऐं जेको तकलीफ़ खे सरण जे लाइ अॻु में ई चवंदो आहे टाइम जी पाबंदी जो त मूंखे लॻंदो आहे इहो बि मूंखे ई पियो चयो हुजे इन जे करे आऊं हमेशह वक़्त जो लिहाज़ करे ऐं पंहिंजी मूंखे ईअं लॻंदो आहे त जेको मूंखे ॻाल्हाइणो उहो ॻाल्हि अञा बि मुंहिंजी रहिजी वई हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इल्तिजा करणी भेणनि खे जंहिंजे हाणे अमल थी रहियो आहे उहा हीअं त थोरी देरि पहिरीं ॾाढी बदमस्ती हुई हाल में पर हाणे कुझु सुकून में आहे हाल ऐं जॾहिं मुंहिंजूं माइरूं भेनरूं ऐं मुंहिंजे ॾियूं जॾहिं तव्हां घर मां निकिरी कंहिं प्रोग्राम में अचो थियूं एतिरो सीड़जी त महिरबानी करे ॻाल्हि कंहिंजी ॿुधो पंहिंजी बि ॿुधायो थोरो ख़ामोशी सां संजीदगी सां ज़ाहिर औरत जे लाइ मुश्किल हूंदो आहे हुन सां गॾु ॿाड़ा बि हूंदा आहिनि त इन जे करे जेको आहे उनखे संजीदगी सां ॿुधणु थोरो मसइलो हूंदो आहे पर बहरहाल को बि कोशिशि करणु घुरिजे अच्छा सभ खां पहिरीं मां थोरो जेको आहे इन्हनि जो पंहिंजे पलीजे साहब जी फैमिली सां पलीजे साहब सां मुंहिंजी फैमिली जो ऐं मुंहिंजे बाबा साईं जो मुंहिंजूं मुलाक़ातूं जेके हुयूं मां थोरो उनजो ज़िक्र करणु चाहियां थी जॾहिं मार्शला ज़ियाउल जी मार्शला जो दौरु हुयो त हिकिड़े ई वक़्त में पलीजो साहब मुंहिंजो बाबा कामिल जाम साकी ऐं साईं जी एम सैद उहे जना अस्पताल में एडमिट हुया ऐं आउं नंढी हुयसि आउं पंहिंजे बाबा सां मिलणु वई हुअसि तॾहिं पहिरियों दफ़ो मुंहिंजी हिननि साईं जी एम सैद ऐं पलीजे साहब सां हुते मुलाक़ात थी ऐं पहिरियों दफ़ो जेको आहे सो पलीजे साहब सां नंढी हुयसि ऐं मूंखे ज़ाहिर कचहरी वग़ैरह त यादि कोन्हे पर पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी हुते थी हुई ऐं उन खां पोइ मुंहिंजे बाबा जो हमअसर सियासतदान हुयो पलीजो साहब ऐं जेको आहे ज़ाहिर आहे ॿिनी रस्ता अलॻि अलॻि हुया पर ॿिन्ही जी मंज़िल हिकु ई हुई ऐं कामिल जाम साकी जी सुञाणप कम्यूनिज़म ऐं तबक़ाती जदोजहद हुई ऐं उन खां अलावा जेको आहे पंहिंजी ॿोली जे बचाव लाइ जाखोड़ कई 1 यूनिट जे ख़िलाफ़ु उन कमु कयो अमुन जे लाइ उन मार्च कयो ऐं रस्ता अलॻि अलॻि हुजण जो इहो को बि मतिलबु न आहे त को हिक ॿिए जे लाइ मुखालफ़त हुई या हिक ॿिए जे लाइ को जेको आहे सो का नफ़रत हुई या का हिक ॿिए लाइ के बाहिस हुया अहिड़ो कुझु बि न आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थी जॾहिं जेको आहे सो 1991 में ऐं उनखां थोरो अॻु में जॾहिं सिंधी मुआज़िब जहिड़ा थिया त असीं कारी मोरी वारे इलाइक़े में रहंदा हुआसीं असीं लॾे कासमाबाद में आयासीं दीदी ज़रीना ऐं पलीजो साहब उन्हनि जे पाड़े में असां रहणु शुरू कयो नसीम डिलक्स में ऐं उते शहीद फाज़िल आउट जो बि जी फैमिली बि ॿार रहंदा हुया ऐं दीदी ज़रीना असां वटि हली आई त जेको आहे सो तव्हीं हींअर अहिड़ी सूरत हाल में लॾ पलाण में आया आहियो तव्हांखे अगरि कंहिं शइ जी ज़रूरत हुजे को मसइलो हुजे त असांखे ॿुधायो ऐं आउं तॾहिं स्कूल में पढ़ंदी हुयसि ऐं दीदी ज़रीना स्कूल में पढ़ाईंदी हुई अक्सर सुबुह जो आउं ऐं दीदी ज़रीना गॾु गॾु नसीम डिलक्स वारे रस्ते तां वेंदा हुआसीं ऐं आउं मीरा स्कूल जी बस में चढ़ंदी हुयसि ऐं दीदी ज़रीना रिक्शा में पंहिंजे स्कूल वेंदी हुई ऐं अक्सर ईंदे वेंदे पाड़े में घर हुयो अचणु वञणु थींदो हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे जॾहिं मुंहिंजे प्रोग्रामनि में अली ज़ाहिदा सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी हुई मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो आउं अली ज़ाहिदा सां मिलियसि मूं तारुफ़ करायो ऐं मूंखे अली ज़ाहिदा जी पर्सनैलिटी ॾाढी वणंदी हुई न जीअं हिकु मतिलबु सुलझियल ऐं हिकु सियासी कारकुन औरत हूंदी आहे ऐं ॾाढी ग्रेसफुल त आउं हुन सां मिलियसि त हुन खां पोइ वरी घणनि सालनि खां पोइ असांजी मुलाक़ात न थी त वरी हिकिड़ो दफ़ो घणनि सालनि खां पोइ जॾहिं असीं मिलियासीं त मूं अली ज़ाहिदा खे सलाम करे मूं चयो थी तव्हां मूंखे सुञातो त मूंखे भाकुर पाए चई तूं अदा जाम ईज़ी आई न सो इहे हूंदियूं आहिनि मोहबतूं त जेके सियासी कारकुन हूंदा आहिनि न उन्हनि वटि माण्हुनि खे ख़रीद करण जो हिकिड़ो जादू हूंदो आहे उहो जादू आहे खुलूस ऐं मोहबत असीं इलाही नंढा आहियूं उन्हनि माण्हुनि जी जदोजहद यादि साईं वेठो आहे ॾाढा कादिर आंटो सां वेठी आहे इन्हनि माण्हुनि इन्हनि पंधनि ते हलंदे पंहिंजी उमिरि ॾिनी आहे असीं उन्हनि जे अॻियां ॿार आहियूं असांखे जेका ॻाल्हाइण बि नथो अचे असां इन्हनि जेतिरी जदोजहद बि न कई हूंदी पर असां इन्हनि खे ॾिसी इहे माण्हू असांजो उत्साह आहिनि
हिननि खे ॾिसी कुझु न कुझु हिननि खां सिखण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ 2005 में जेको आहे अरबाब रहीम ऐं हिन जो मुशरफ जो दौरु हुयो त उन खां जाम साथी ते चोरी ऐं अगवा ऐं धाड़े जा केस दाख़िल कया हुआ ऐं जेको आहे सो मुंहिंजे बाबा खे जाम साथी खे अरेस्ट करायो हो ऐं उन ते हिकिड़ी मुसलसिल केसनि जी हिकिड़ी भरमार हुई ऐं उन खां पोइ हिते सभिनी पार्टियुनि सॼी सिंध में एहतियात थिया। हिते हैदराबाद प्रेस क्लब खे जेको आहे उहो सभिनी पार्टियुनि जे तरफ़ां हिकिड़ो ॿियो एंटी ग्रेटर थल कमेटी मुंहिंजे ख़्याल में उनजी तरफ़ां हिकिड़ो धरणो हुयो। हुन में पलीजो साहब ऐं जीजी ज़रीना आया हुआ ऐं जीजी ज़रीना उन्हनि ॾींहंनि में काफ़ी ज़ईफ़ हुई ऐं एतिरो घणो न निकिरंदी हुई पर उन प्रोग्राम में उन एहतजाज में जीजी ज़रीना ऐं पलीजो साहब आया हुआ ऐं उन ज़्यादती के ख़िलाफ़ जेको अरबाब रहीम ऐं मुशरफ करे रहिया हुआ उनजे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ वॼाया हुआ ऐं इहे ॻाल्हियूं इन शइ जो सबूत आहिनि त कॾहिं बि जॾहिं असांजे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया वञनि था असांजी नेशन ते असांजे बाज़ूर माण्हुनि ते त असीं हिकु थी वञूं था ऐं उन खां पोइ बि हमेशह जी ज़ाहिदा सां मुलाक़ातूं रहियूं जीजी ज़रीना सां बि मुलाक़ातूं रहियूं अलीहुर सां बि हमेशह किथे न किथे कंहिं न कंहिं मोड़ ते कॾहिं औरतुनि जे कंहिं मुज़ाहिरे में कंहिं प्रोग्राम में अलीहुर सां घर भले आई हुई उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं सिंधियाणी तहरीक आउं सम्झां थी त जॾहिं का हिकिड़ी औरत थोरो अॻियां अचे थी का औरत हिकिड़ी हेल्थ वर्कर बि थिए थी न हिकिड़ी प्राइमरी टीचर बि थिए थी न ऐं त उहा जेको आहे पंहिंजे घर जे लाइ हिकु तमामु पंहिंजी फैमिली जे लाइ पंहिंजे ॻोठ जे लाइ हिकिड़ी तमामु वॾी काराइती औरत साबित थिए थी। ईअं ई आउं हिकु सियासी कारकुन जी धीउ आहियां ऐं सम्झां थी त सियासी तंज़ीम जेका आहे उहो हिकिड़ो सियासी तंज़ीमूं ऐं सियासी शख़्सियतूं उहे इदारा थियनि था उहे यूनिवर्सिटियूं थियनि थियूं उनखां असीं सिखूं था उहे असांजे लाइ उत्साह हूंदा आहिनि उहे असांजी तरबियत कंदा आहिनि। औरतूं तव्हां ॾिठो हूंदो ॻोठ में किथे बि तॾहिं ते बि मिलंदियूं आहिनि 4 औरतूं गॾिजी वेही सूर सलींदियूं आहिनि किथे शादी जे सहरनि जो सॾु हूंदो आहे औरतूं शौक़ सां वेंदियूं आहिनि। तव्हां सभु मुआमूर औरतूं आहियो तव्हां सम्झंदा हूंदव त औरतुनि जो गॾिजी वेहणु हिकिड़ो हिक ॿिए सां दुख सूर वंडणु मर्द ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि दोस्तनि सां वेहंदा आहिनि होटलुनि ते वञी औरत खे घर जा सभई कमकार हूंदा आहिनि ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि पाबंदियूं हूंदियूं आहिनि औरत न निकिरी सघंदी आहे उन्हनि पाबंदियुनि जे बावजूदि जॾहिं हू किथे बि गॾु थींदी आहे इहे समाजी जेके गैदरिंग्स हूंदियूं आहिनि प्रोग्राम हूंदा आहिनि उन्हनि में जॾहिं औरत गॾिजंदी आहे औरत पंहिंजे हिक ॼणनि सां पंहिंजे सहेलियुनि सां ॻोठ वारनि सां बिरादरी वारनि सां घर वारे ॻोठ वारनि माइयुनि सां गॾिजी पंहिंजा सूर अंदरि जा सले औरत हल्की थी वेंदी आहे। ईअं ई हिकु सियासी पार्टी जो हुअणु हिकिड़ी तमामु वॾी ताक़त आहे छो जो उहा जीअं मूं तव्हांखे चयो त उहा हिकु औरत जे लाइ यूनिवर्सिटी ऐं इदारे वांगुरु हूंदी आहे त हिकु औरत ॾिसो केतिरियूं औरतूं आहिनि उन्हनि अची ॻाल्हायो असां सां गॾु आउं डॉक्टर कयां असां सां गॾु पढ़ंदड़ पढ़ियूं नौकरियूं करण वारियूं मायूं जेके आहिनि उहे बि उन्हनि जे लाइ मसइलो हूंदो आहे त असां स्टेज ते कीअं बि ॻाल्हायूं असां कॾहिं ॻाल्हायो कोन्हे असां कीअं ॻाल्हाईंदासीं हिते अॼु ॾिसो ॻोठनि मां अचनि थियूं कीअं बि ॻाल्हाइनि थियूं इहो सभु हिकिड़ी पार्टी जी तरबियत आहे ऐं उहा पार्टी सिंधियाणी तहरीक आहे। ऐं सिंधियाणी तहरीक जे अध्ययन खे सुख सलाम पेश कयां थी। हिकिड़ो दफ़ो आउं पंहिंजे नंढड़े खे स्कूल छॾण में वियसि त हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो माण्हू मुंहिंजे पुठियां लॻो त मूं मुंहिंजे घर वारे खे अची ॿुधायो मुंहिंजो आउं सुभाणे खां स्कूल में ईंदसि नंढड़े खे छॾणु हिकिड़ो माण्हू मुंहिंजे पुठियां पिया आयो त मूंखे चई तूं डिॼी थी माण्हुनि खां तूं सिंधियाणी तहरीक जे माइनि खां सिख जॾहिं उन्हनि जो केरु नालो वठंदो आहे त पादर लाइ शुरू थी वेंदियूं आहिनि त मूंखे ॾाढो फ़ख़ुरु महसूसु थियो इन ॻाल्हि ते छो जो सिंधियाणी तहरीक मुंहिंजी आउं ई सम्झंदी आहियां मुंहिंजी पाड़ेसरी जेका आहे उहो मुंहिंजी तंज़ीम आहे वई आहे ऐं जॾहिं बि उन्हनि सभिनी ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु मूंखे टेबलोस तव्हांजा ॾाढा वणंदा आहिनि ऐं अॻु में बि ज़ाइदा जी पहिरीं वर्सी ते पाई हुयसि ऐं नौकिरी वारी हिकु घरेलू औरत आहियां उन क्लास सां तालुक़ु रखां थी घर जा कमकार पाण कयां थी नौकिरी बि कयां थी त आउं कोशिशि कंदी आहियां मूंखे जॾहिं मर्दनि जो को सॾु हूंदो आहे मूंखे टाइम मिलंदो आहे त आउं वेंदी आहियां मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे पंहिंजी भेनरुनि खे ॿुधणु ऐं उन्हनि जी सलाहियतुनि खे ॾिसणु छो जो हिकिड़ी आम औरतुनि खे इहे तंज़ीमूं ई आहिनि उन्हनि जी ताक़त आहे जेके हिते कढी अचनि थियूं हिते गॾु कनि थियूं ऐं शहरनि में हींअर ॾींहों ॾींहुं जेको आहे इहो मुलाज़िम घणो फैलिजंदो पियो वञे अबाया ऐं शयूं ऐं इहे असीं ॾिसूं पिया
तॾहिं असीं इन्हनि सियासी तंज़ीमुनि ऐं इन्हनि शऊर खे असीं गनीमत सम्झूं था ऐं इन शइ खे इन लाट खे बरंदो रहणु लाज़मी घुरिजे। उनखां अलावा पर्ची अची वई, मूं सोचियो पर्ची खां में आउं छॾे ॾींदसि स्टेज पर उनखां अलावा जॾहिं 2000 में पलीजे साहब वारनि पाणी जे लाइ कालाबाग जे ख़िलाफ़ जॾहिं मार्च कयो तॾहिं पलीजो साहब अरेस्ट थी वियो शायदि मटियारी वटां ऐं जेको हिन जो काफ़िलो हुयो मार्च हुयो उनखे टंडे मोहम्मद ख़ान वारे रस्ते खां कराची वञिणो हो त असांजे मुंहिंजे सावराणी घर ते मुंहिंजो घरवारो इकबाल मल्हा उनजे घर ते असां काफ़िले खे पंहिंजे घर तरसायो हुयो ऐं असां पाण मानियूं पचाए उन्हनि खे खारायूं हुयूं ऐं असांखे इन ॻाल्हि जो एज़ाज़ हासिलु आहे त असीं हिकु उन नंढड़े सिलसिले कड़ी कोशिशि कंदा आहियूं थींदा रहूं जेका जदोजहद में रहे थी। ऐं उनखां अलावा मूंखे सिंधियाणी तहरीक जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि आई, मूं हींअर साईं कादिर रांटे खां जेको आहे उहो कंफर्म कई पे त 2000 वारे दौर में हिननि वफ़ाक़ वारनि कालाबाग डैम ख़िलाफ़ उनखे मतिलबु उनजे हुन में कालाबाग डैम ठाहिण जे लाइ उन्हनि माहौल हमवार करण लाइ हिते कॉन्फ्रेंसूं करण जो आगाज़ कयो ऐं उन्हनि बदीन में पहिरीं कॉन्फ्रेंस सॾाई हुई ऐं उन्हनि रोड रस्ता सील करे छॾिया हुआ। मूंखे उन्हनि ॾींहंनि में इहा ख़बर पई, ज़ाहिर आहे अख़बार जी रीडर कयां, मुंहिंजो घरवारो बि साफ़ ई आहे त जेको आहे सो इहा रस्ता बंदि हुया त सिंधियाणी तहरीक जूं औरतूं ऐं कुझु ॿाहिरि उहे हितां गाॾियुनि में विया ऐं दुहिल वग़ैरह खणी ऐं मायूं सहरा चवंदियूं वयूं ऐं उन्हनि खे ईअं लॻो पुलिस वारनि खे सिक्योरिटीज़ खे त इहो शायदि का जंहिंजी पई वञे ऐं हुते वञी करे उन्हनि एहतियात शुरू कयो त इन ॻाल्हि ते मूंखे हमेशह फ़ख़ुरु थींदो आहे ऐं आउं सलाम पेश कयां थी इन जदोजहद खे ऐं इन जे पुठियां यकीनन पलीजे साहब जी ज़रीना सिंधियाणी तहरीक आदि होंडसा पलीजो ऐं अॼु ज़ाहिदा शेख इन्हनि जी जेका आहे उहो महिनत ऐं इन्हनि जी अज़मत आहे, इन्हनि जो पोरियो आहे ऐं इहो पोरियो कॾहिं बि ज़ाया न थियणु घुरिजे। ऐं उनखां अलावा हिकिड़ी नंढड़ी ॿी तव्हांखे मूंखे हिकिड़ी दरख़्वास्त करणी हुई त जेको आहे हिकु माउ ऐं हिकु भेण जी हैसियत में जेका आउं आयसि करारदादूं पिया हलियूं त पंहिंजी धीउ ऐं पुटु ॿिन्ही खे पंहिंजी पसंदि जी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ु ॾियो, तालीम खां वठी शादी ताईं ऐं औरत खे सिहत जी सहूलियतूं जेको आहे उहो ॾियण में तव्हां जेको आहे ज़रूरु उनजी सहूलियतकार बणिजो। ईअं न त हिकु माउ जी हैसियत में तव्हां पंहिंजी धीअ जो त चेकअप करायो पर पंहिंजी नुंहुं खे न फैमिली प्लानिंग जो हक़ु ॾियो। हिकु औरत चाहींदी आहे मुंहिंजी धीअ भले जेको आहे वक़्फ़ो करे ॿारनि जो पर मुंहिंजी नुंहुं न करे, मुंहिंजी नसुलकशी न थिए हुननि जी भले थिए, इहा ग़लति ॻाल्हि आहे। जॾहिं तकड़ा का माई ॿार ॼणी ईंदी आहे उनजी उनजे ॿारनि जी सिहत मुतासिर थींदी आहे। इहो मूंखे पैगाम ॾियणो आहे, छो मुंहिंजो प्रोफेशन बि ज़ाहिर इहो मूंखे चवे थो ऐं अभी ज़ाहिदा ऐं हुनजे साथियाणियुनि खे सुख सलाम, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।